अदा छा ॻाल्हि आहे जो एतिरा परेशान थी विया आहियो? कोमल भेण, मुंहिंजे दिल में विसवसो थी वेठो आहे। तूं शहर में भली नौकरी कर, पर जाबिर खान जे ॻोठ में नौकरी करी इहो सुठो नथो लॻे। पर अदा छो? मां डेली बाबे सां गॾु वेंदसि ऐं मोटी ईंदसि। तव्हीं परेशान न थियो। अदी जाबिर खान वॾो ज़ालिम माण्हू आहे। पुट सिजावल सिंध गिदरनि नाहे खाधी। मूं पंहिंजे धीअ खे इन लाइ तालीम न ॾिनी आहे त हू घर में वेही रहे। तव्हां जूं सभु ॻाल्हियूं सही आहिनि, पर मुंहिंजी दिलि नथी मञे। अदा मां ही इल्म जी रोशनी हिन ॻोठ में खणी आई आहियां जिथे वॾेरो कारी राति करे वेठो आहे। धीअ, तूं सुभाणे स्कूल हलण जी तयारी कर। मां पुट सिजावल खे पाण ई सम्झायां थो। पुट सिजावल, उथी त हली शहर मां कुझु सामान वठी अचूं। बोतार जी बादशाह जो खैर। छा ॻाल्हि आहे बोतार साईं? खैर त आहे न? मूंखे तकड़ो न्यापो कयो अथव। जनण अॼु ताईं कंहिं बि माण्हू में इहा जुरत न थी जो मुंहिंजे अॻियां घाटो मथे करे ॻाल्हाए सघे। हिकु टके जो मास्टर मूंखे अखियूं थो ॾेखारे ऐं मुंहिंजे खिलाफ़ वधे तो जलसा ऐं जुलूस कंदो। ऐं ॿियो त वरी मुंहिंजे ॻोठ में वेठो तो पढ़ाए। इहो मास्टर मरंदो, ज़रूर मरंदो। बाबल साईं, पोइ देरि छा जी आहे? इहो स्कूल में वेठो हूंदो, वञी तो कयांसि ख़तम। पोइ ते जी पारत हुजे। वञो वञी हुनखे स्कूल में ख़तम करे छॾियो। बोतार साईं, तकड़ कम शैतान जो आहे। मुंहिंजी मञो त अहिड़ो कमु कयूं जीअं नाग बि मरे ऐं लठ बि बचे। कमदार, तूं आख़िर चवण छा थो चाहीं? बोतार, इहा जेका मास्तराणी आहे न, शहज़ादी ते शहज़ादी, ऐं वॾेरी खे मुंहं ते हिक आंदा साल थी विया आहिनि। मां थो